दोस्तों जी तो तव्हांखे ख़बर आहे त गूगल दुनिया जो वॾे में वॾो सर्च इंजिन आहे। गूगल जो मतिलबु घटि माण्हू ॼाणंदा आहिनि, पर अॼुकल्ह इंटरनेट जो मतिलबु गूगल आहे। गूगल हर सेकंड में 1,30,900 रुपया कमाईंदो आहे। फेसबुक जे बानी मार्क ज़ुकरबर्ग जो नालो त तव्हां ॿुधो ई हूंदो, पर छा तव्हांखे ख़बर आहे त गूगल जा बानी केरु आहिनि? गूगल जे बानियुनि जो नालो आहे लेरी पेज ऐं सर्जे ब्रिन। गूगल जा 40 मुल्कनि में 70 खां बि वधीक ऑफिसिस आहिनि, जेका गूगल जी हिकु तमामु वॾी कामयाबी पिणु आहे। गुज़िरियल 12 सालनि में गूगल तक़रीबन 127 कंपनियूं ख़रीदियूं आहिनि। इन ॻाल्हि मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त गूगल केॾी वॾी कंपनी आहे। गूगल में फ़िलहाल 47,000 मुलाज़िम आहिनि ऐं गूगल जा केतिरा ई मुलाज़िम अॼु ताईं अरबपति थी चुका आहिनि। गूगल जी सालाना आमदनी तक़रीबन $50 अरब आहे। तव्हांखे इहा त ख़बर हूंदी त एंड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टम गूगल जो ई ठहियलु आहे, पर तव्हांखे ख़बर आहे त हर 5 मां 4 मोबाइल एंड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टम ते हलंदा आहिनि। गूगल पंहिंजी हेड ऑफिस में लॻभॻि 200 ॿकरियूं रखियूं आहिनि गाह खाइण जे लाइ। जी हा दोस्तो, छो त गूगल पंहिंजी लान में गाह कटण वारी मशीन इस्तेमालु नथो करे सघे, छो त उन जे आवाज़ ऐं धुएं सां गूगल जा मुलाज़िम मुतासिर थींदा आहिनि। इन करे गूगल उते पंहिंजूं ॿकरियूं पालियूं आहिनि। हर हफ़्ते 20,000 खां वधीक माण्हू गूगल में नौकरीअ लाइ अप्लाई कंदा आहिनि। गूगल जी 95% कमाई एडसेंस मां ईंदी आहे। दोस्तो यकीन कयो, तव्हांजी अखि छिंभण ताईं गूगल 50,000 कमाए चुकी हूंदी। तव्हांजे दिमाग़ में अक्सर सुवाल पैदा थींदो हूंदो त गूगल लफ़्ज़ किथां आयो आहे। असल में हिक जे पोयां 100 ज़ीरोज़ या ॿुड़ियूं हुजण ते उन अंग खे गूगोल चयो वेंदो आहे मैथ में, ऐं इन ई लफ़्ज़ मां निकितो आहे गूगल। हाणे तव्हां इहो सोचींदा हूंदव त गूगल जो नालो गूगोल छो न रखियो वियो हुयो। दरअसल गूगल जो जेको नालो रखियो वियो आहे इहा हिकु स्पेलिंग मिस्टेक आहे। मतिलबु टाइप करण वक़्तु गूगोल जी जॻह ते गूगल लिखिजी वियो ऐं नतीजो तव्हांजे साम्हूं आहे। गूगल 2006 में यूट्यूब खे 1.65 अरब में ख़रीद कयो हुयो। उन ॾींहंनि में केतिरनि ई बिज़नेसमैन गूगल खे इन जी वॾी ग़लती इन कम खे मञियो हुयो, ऐं अॼु यूट्यूब खे सॼी दुनिया में हर महीने तक़रीबन 6 अरब कलाक ॾिठो वेंदो आहे। छा तव्हांखे ख़बर आहे त गूगल वेबसाइट ते हर सेकंड में 60,000 खां बि वधीक सर्च कया वेंदा आहिनि। गूगल पंहिंजे स्ट्रीट व्यू मैप लाइ तक़रीबन 80,46,000 किलोमीटर रोड बराबरि फ़ोटू वरिता आहिनि। गूगल जो पूरो सर्च इंजिन 100 मिलियन गीगाबाइट जो आहे। एतिरो डेटा पाण वटि सेव करण लाइ असांखे 1 टेराबाइट जी तक़रीबन 1,00,000 हार्ड डिस्क खपनि। गूगल पंहिंजे एंड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टम खे ABCD जी तरतीब सां नाला ॾिना आहिनि। मिसाल तौरु कप केक, एक्लेयर, डोनट, जिंजर ब्रीड, फ्रोयो, हनीकॉम, आइसक्रीम सैंडविच, जेली बीन, किटकैट, लॉलीपॉप, मार्शमेलो ऐं नोगट। गूगल खे याहू कंपनी $1 मिलियन में ख़रीद करणु चाहियो हुयो, पर ईअं थी न सघियो। 2005 में गूगल मैप ऐं गूगल अर्थ नाले एप्लीकेशन गूगल मुतारिफ़ कराई। इहे अहिड़ा फीचर्स आहिनि जेके कुझु ई वक़्त में सॼी दुनिया खे मापे सघनि था। उते ई हाणे हिन जी पहुच चंड ऐं मरीख़ ताईं बि थी वई आहे। गूगल जे होम पेज ते तक़रीबन 88 ॿोलियुनि जो इस्तेमालु थींदो आहे। गूगल जे अचण खां पहिरियां याहू ऐं एम जो इस्तेमालु थींदो हुयो, पर गूगल पंहिंजे लॉन्च थियण खां थोरो ई पोइ एतिरो मशहूरु थी वियो जो हुन ॿिनि सभिनी कंपनियुनि खे पोइते छॾियो। आई एम फीलिंग लकीअ खे क्लिक करे तव्हां गूगल जा पुराणा लोगो ॾिसी सघो था। गूगल रोज़ानो पंहिंजी सर्च इंजिन जी प्रोसेसिंग लाइ तक़रीबन 20 पेटाबाइट डेटा इस्तेमालु कंदो आहे। इन कम लाइ हिन खे 10 लख कंप्यूटरनि जी ज़रूरत पवंदी आहे। गूगल माण्हुनि खे बहितरीन रिज़ल्ट ॾेखारण लाइ 200 खां बि वधीक ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखंदो आहे, ऐं सेकंड जे नंढे हिसे में ई सर्च में बहितरीन रिज़ल्ट कढी ॾेखारींदो आहे। दोस्तों, अगरि तव्हांखे ही मुंहिंजो वीडियो पसंदि आयो आहे त प्लीज़ फेसबुक ते लाइक ज़रूरु कंदा ऐं वधि खां वधि शेयर कंदा पंहिंजे दोस्तनि में। वॾी महिरबानी।